नाज़रीन, सकरन मां रिपोर्टर राजा नूर मोहम्मद जतोई जी रिपोर्ट मुजिब सकरन खां 8 किलोमीटर परे ॻोठ मोहम्मद खान मंगसी में 17 सालन जे नौजवान शागिर्द मेहरान अली वल्द मोहम्मद खान मंगसी घरू अणबणता मुबैना तौर पाण मथा बंदूक जो फायर करे ख़ुदकशी करे छॾी। ॻोठाणनि जे इतला ते मक़ामी समाजी तंज़ीम हमदर्द फ्री एम्बुलेंस जी रेस्क्यू टीम पारां वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए तालका अस्पताल सकरन पहुचायो वियो। नौजवान पारां ख़ुदकशी करण जो असल कारण मालूम न थी सघियो आहे, जॾहिं त वारसनि मुजिब मेहरान मंगसी अॼु सुबुह सवेर उथी स्कूल वञण जी तयारी बि कई हुई, पर ख़बर नाहे छो ओचितो हिन एॾो वॾो क़दम खयो। होॾां तालका अस्पताल सकरन मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। नौजवान जो मढ़ घर पहुचण ते रोज़ राड़ो मची वियो ऐं ॻोठ में सोग छाइजी वियो। अच्छा, छोकिरे जो नालो छा आहे? मेहरान अली जी, मेहरान अली। अच्छा, ज़ातिया केरु आहियो? मंगसी किथां जा? आलापुरा जा। हिन पंहिंजे पाण खे छो गोली आयो आहे? बस हरू करो यार, छा चऊं। अच्छा, जी का ॻाल्हि कुछ भी कोन, अठ ॾारी थाने हमद मुझे हमद कल साईं साली मुलाकात पिणो रखण में पानी पड़ायोसूं जी। अॼु सुबुह सवेरे पानी अचो कपिड़ा वपड़ा बदली करे तड़ब करे स्कूल वियो पे वरी अलाए कहिड़ो ख़्याल था सांस निकिता